ओम शांति। अज जी मुरली तारीख़ 9/9/2022। अज मिठा मिठा बाप दादा चवंता मीठे मीठे ॿार जेस ताईं जीअणो आहे तेस ताईं पढ़णो आहे सिखणो आहे। तव्हांजी पढ़ाई आहे ही पावन दुनिया जे लाइ पावन ठहिण लाइ। प्रश्न आहे बाप कहिड़े गुणनि में ॿारनि खे आत्मान ठहिण जी शिक्षा ॾींदो? उत्तर आहे बाबा चवंदो आहे जीअं मां निरंकारी आहियां तव्हां ॿार बि मुंहिंजे समान निरंकारी ठहो। बाप ई तव्हांखे पावन ठहिण जी शिक्षा ॾींदो आहे। पावन ठहिण सां ई तव्हां बाप समान ठही वेंदव। ॿियो प्रश्न आहे जॾहिं बुद्धि सुठी ठहंदी आहे त कहिड़े राज बुद्धि में स्वतः वेही रहंदो? उत्तर आहे मां आत्मा छा आहियां, मुंहिंजो बाप परमात्मा छा आहे, उनजो पाठ छा आहे, आत्मा में कीअं अनादि पाठ भरियल आहे जो वॼाईंदी रहंदी आत्मा। इहे सभु ॻाल्हियूं सुठी बुद्धि वारा ई समझी सघंदा आहिनि। आत्मा जो यथार्थ परिचय, आत्मा कीअं हिन शरीर में रहंदी आहे, कीअं कमु कंदी आहे, मन बुद्धि संस्कार सभु हुन ॿार खे सुठी रीति समझ में ईंदो। परमात्मा जे बारे में भी जंहिंजी बुद्धि सुठी हूंदी। ओम शांति। गीता आहे धीरज दर मनवा। ओम शांति। बेहद जो माँ बाप मिलियो त धीरज मिलियो न कंहिंखे आत्माउनि खे व जीव आत्माई ॿारनि खे। आत्मा हिकु नंढी सी बिंदी आहे। दुनिया में हिकु बि मनुष्य न आहे जंहिंजी बुद्धि में हुजे कि आत्मा हिकु बिंदी मिसल स्टार आहे। तव्हां ॼाणदा आहियो कि असांजी एतिरी नंढी सी आत्मा में 84 जन्मनि जो पाठ भरियल आहे। 5000 वर्षनि जो पाठ। 84 जन्मनि जो 5000 वर्ष जो पाठ। ॿियो आत्माउनि में बि एतिरो पाठ भरियल न आहे। छोजी कम थींदो वेंदो न, कंहिंमें 84, कंहिंमें हुन खां घटि। आख़िर हिकु जन्म जो पाठ सभिनि आत्माउनि में भरियल हूंदो। मनुष्य जी बुद्धि केतिरी कमज़ोर थी वई आहे जो समझदी ई न आहे। परमात्मा जे लाइ त चईंदा आहिनि कि उहा 84 जन्म व 84 लख जन्म वठंदा आहिनि। न, तव्हां ॿार ॼाणदा एतिरी नंढी सी आत्मा में 84 जन्मनि जो अविनाशी पाठ भरियल आहे। इनखे कुदरत चइबो आहे। एतिरी नंढी सी बिंदी आत्मा जंहिंमें सभु जन्मनि जो अविनाशी पाठ भरियल आहे, उहो कॾहिं मिटंदो ई न आहे। मिटाइण वारो बि कोई न आहे। बाबा बि न मिटाए सघंदो आहे। केतिरो भारी वंडर आहे न। बाबा चईंदो आहे न कि तव्हांजी आत्मा में पाठ भरियल आहे। इहे सभु असां ड्रामा अनुसार खेॾूं था। बाबा चए थो ड्रामा में जो हूंदो, जॾहिं बाबा बि ड्रामे ते छॾे छॾंदो आहे त कोई बि न मिटाए सघंदो आहे। न तव्हां में बि कोई आहे जो इन ॻाल्हियुनि खे ॼाणंदो आहे, पोइ भुलिजी वेंदो आहे। इहे धारण करे ऐं ॿियनि खे सम्झाइण जे लाइ इहे धारणा करणी खपे। जेसिताईं असां धारणा न कंदासीं तेसिताईं ॿियनि खे कीअं सम्झाए सघंदासीं। बाप परम पिता परमात्मा खे करण करावना चइबो। उहे बि कंदा आहिनि सिखलाइण लाइ न। उनखे निरंकारी चईंदा आहियूं। उनजो अर्थ बि कोई सम्झी न सघे। इहे गुण ॿारनि खे ई बाबा सिखलाईंदो आहे। ॿारनि खे बि अहिड़ो निरंकारी ठहिणो आहे। ज्ञान सागर आहे त ज्ञान ई ॿुधाईंदो न। पतित पावन आहे त ज़रूर अची करे पतितनि खे शिक्षा ॾींदो पावन ठहिण जी। जीअं सन्यासी शिक्षा ॾींदा आहिनि सन्यास कराइण लाइ, इहे बि 5 विकारनि जो सन्यास करणो आहे। पतित पावन ई अची करे असांखे शिक्षा ॾींदा आहिनि। न त असां पावन कीअं थियूं। ॻायल बि आहे न, जेसि ताईं जीअणो आहे तेसि ताईं सिखणो ऐं पढ़ाइणो। स्कूल में त ईअं न थींदासीं न। हुन में त हिन ई जन्म में पढ़ाई जी प्रारब्ध भोगदा आहियूं। स्कूलनि में थोड़ी चईंदा आहिनि कि भई जेसि ताईं जीअणो तेसि ताईं पढ़णो न। हुनमें त थोरो समय पढ़ंदा आहियूं, पोइ कमाई आदि करण लॻंदा आहिनि। हितां जे लाइ चइबो आहे जेसि ताईं जीअणो आहे तेसि ताईं पढ़णो आहे। अंत ताईं कर्मातीत अवस्था खे पाइणो आहे। आत्मा खे योग सां ई पवित्र ठाहिणो आहे न। जेतिरो योग में रहंदव त तव्हांजी आत्मा गोल्डन एज में ईंदी वेंदी। पोइ
आयरन एज में न आत्मा खे न शरीर खे रहणो आहे। जॾहिं असां गोल्डन एज आत्मा थी वेंदासीं त बाबा चवंदा आहिनि हिन शरीर खे आत्मा छॾे छॾी। असां पढ़ंदा ई आहियूं पावन दुनिया में वञण जे लाइ। इहे अहिड़ियूं गुह्य ॻाल्हियूं आहिनि जो कोई कॾहिं सम्झाए न सघे। ॿिया मनुष्य छा कंदा रहंदा आहिनि। साइंस कमंडी कीअं कीअं चीजूं ठाहींदा रहंदा आहिनि। स्टार मून ते बि वञण जो पुरुषार्थ कंदा आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो हिन सां कोई जीवन मुक्ति न मिलंदी। करे करे अल्पकाल क्षण भंगुर सुख मिलंदो आहे। एरोप्लेन सां सुख बि मिलंदो त दुख बि मिलंदो। कल्ह एक्सीडेंट थी वियो त दुख थी वियो। स्टीमर डुबी वञे, ट्रेन जो एक्सीडेंट थी वञे, वेठे वेठे बि मनुष्य हार्ट फेल थी वेंदो आहे। सुखदाम त आहे ई अलॻि। हुते त सभु प्रकार जो सुख आहे। सभु चीजनि सां बि सुख आहे त जीव जंतु जानवरनि सां बि सुख आहे। हिन दुनिया में जो बि सुख आहे उहो आहे ई अल्पकाल काकविष्टा समान। तव्हां ॿारनि खे हाणे ॾाढो सुठी बुद्धि मिली आहे। मां आत्मा छा आहियां, मुंहिंजो बाप परमात्मा छा आहे, उनजो पाठ छा आहे, असांजो पाठ छा आहे, सॼो बुद्धि में राज सम्झ में अची वियो न। तव्हां ॿार में बि सभिनि जा 84 जन्म त न चईंदासीं। सभु थोड़ी सब्जेक्ट में इकट्ठा थी सघंदा आहिनि। हिन करे सभिनि जा पूरा 84 जन्म न चईंदासीं। चंद्रवंशी में बि पिछाड़ी त ईंदा। वृद्धि त थींदी रहंदी न। मतलब चंद्रवंशी में भी मतलब ईअं थोड़ी सत्संग में शुरू चंद्र त्रेता में शुरू में न ईंदियूं वेंदियूं त चंद्रवंशी में पिछाड़ी में भी ईंदियूं त स्वर्ग में हिकु ॿ जन्म वठण वारी भी हूंदियूं। वृद्धि त थींदी वेंदी। जन्म थोड़ा थींदा वेंदा। इहे विस्तार जी ॻाल्हि आहे। ॿुढनि खे पहिरियों अलफ बे पक्को कराइणो आहे। अलफ माना बाबा, बे माना बादशाही। ये त बिल्कुल राइट ॻाल्हि आहे न। स्वर्ग जी बादशाही हुई। भारत सॼे विश्व जो मालिक हुयो। ॿियो कोई राज्य न हुयो त रुद्र जी माला ठहींदी आहे, पोइ विष्णु जी माला ठहींदी आहे। इहो ज्ञान तव्हां ॿारनि खे मिलियो आहे। आत्मा छा आहे, परमात्मा छा आहे, हुनजो रूप छा आहे, छा साइज आहे, इहे सभु ॻाल्हियूं हाणे तव्हांजी बुद्धि में अथव न। केतिरी नंढी सी आत्मा आहे। परमात्मा खे भी भक्ति मार्ग में ॾाढी मेहनत करणी पवंदी आहे। कुझु भगवान खे भी मेहनत करणी पवंदी आहे। द्वापर खां कलयुग अंत ताईं अथवा संगम जे अंत ताईं बाबा जो भी त पाठ हलंदो आहे न। इहे सभु तव्हां ॼाणदा आहियो। तव्हां चईंदा इहे सभु कल्प पहिरियों भी थियो हुयो। अॼु खां 5000 वर्ष भी ईअं थियो हुयो न। हिकु अख़बार में रोज विझंदा आहिनि 100 वर्ष पहिरियों छा थियो हुयो। 100 वर्ष जी ॻाल्हियूं त सहज ॿुधाए सघंदा आहिनि। अख़बारनि सां झटि कढी करे ॿुधायो। अख़बारनि सां झटि करे ॿुधायो कि असां त 5000 साल जी ॻाल्हियूं ॿुधाए सघंदा आहियूं। उहो आहिनि राइटर्स ऑफ इंडिया अख़बार, टाइम्स ऑफ इंडिया अख़बार। तव्हांजी अख़बार आहे टाइम्स ऑफ वर्ल्ड। 5 इहे अक्षर ॾाढो सुठो हुजे, रोज लिखी सघंदा आहियो। टाइम्स ऑफ वर्ल्ड बाबा चए थो अख़बार हुजणी खपे। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों छा हुयो, छा थियो हुयो। 5000 वर्ष पहिरियों जो थियो हुयो उहो ई थींदो। ईअं लिखण सां मनुष्य खे ड्रामो जो पतो पइजी सघंदो आहे। मैगज़ीन में भी लिखी सघंदा आहियो। तव्हां ॿारनि जी बुद्धि में जो राज आहे, आत्मा परमात्मा जो ज्ञान त कोई भी मनुष्य में न आहे। त उहो मनुष्य छा कम जा जो ख़ुदि जे बारे में न ॼाणनि, पंहिंजे पीउ जे बारे में न ॼाणनि। इहो ई त सभिनि खां वॾो अज्ञान आहे न मनुष्य जे जीवन में। तव्हां ॼाणदा आहियो मनुष्य ई 84 जन्म वठंदा आहिनि। पहिरियों ब्राह्मण वर्ण, पोइ देवता वर्ण में ईंदा आहिनि, पोइ क्षत्रिय वैश्य शूद्र में वर्ण में ईंदा आहिनि। वर्ण त हिते ई हूंदा आहिनि। हाणे असां ब्राह्मण वर्ण में आहियूं। सूक्ष्म वतन में त वर्णनि जी ॻाल्हि न आहे। ब्रह्मा खे प्रजापिता चईंदासीं, विष्णु खे प्रजा जो पिता न चईंदासीं। हिनजे त ख़ुदि जा ॿार हूंदा, उहो त महाराजा महारानी ठहींदा। ब्रह्मा द्वारा त एडॉप्ट कंदा आहिनि न। विष्णु जा 2 रूप लक्ष्मी नारायण जा ॿार पैदा थींदा त तख्त ते वेंदा। शंकर खे भी प्रजापिता न चईंदासीं। इहे भी ॼाणदा आहियो। जीअं जीअं भावना आहे उहो साक्षात्कार थींदा।
हाणे कंहिंजी भावना आहे मूंखे भॻवान खे शंकर जे रूप में, गणेश जे रूप में ॾिसणो आहे त भॻवान खे, बाबा हुनखे हुन ई रूप में साक्षात्कार कराईंदो। बाक़ी हुते कोई सर्प आदि जी कोई ॻाल्हि कोन्हे, बैल बि हुते थी न सघंदो। सूक्ष्म वतन में त देवता हूंदा आहिनि, सूक्ष्म वतन में वेंदा आहियो त बगीचो फल आदि ॾिसंदा आहियो। छा हुते बगीचो हूंदो न, हुते साक्षात्कार थींदा आहिनि। बाबा लाइट जी चीजूं असांखे ॾेखारे करे साक्षात्कार कराईंदा आहिनि। बाक़ी आहे त कुझु न, बुद्धि चवंदी आहे हुते सूक्ष्म वतन में ॼाण आदि त थी न सघंदा आहिनि, इहे ज़रूरु साक्षात्कार थींदो। साक्षात्कार बि हितां जो ई कराईंदा आहिनि बाबा, चीजूं वग़ैरह जो ॾेखारींदा वो हितां जी त ॾेखारींदा आहिनि। इहे सभु साक्षात्कार, हिनखे जादूगर जो खेल चईंदा आहिनि। ये कोई ज्ञान थोड़ी आहे। मनुष्य के बैरिस्टर ठाहींदो, वो कोई जादू थोड़ी करना है, वो विद्या ॾींदा आहिनि न। तव्हांखे बि बाबा, असांखे बि बाबा मनुष्य खां देवता ठाहिण लाइ पढ़ाई तो पढ़ाईंदो, नई दुनिया जे लाइ। हिन करे बाबा चईंदा आहिनि, लेकिन ये एॾी ऊच पढ़ाई आहे त माण्हू सम्झंदा आहिनि इहे जादूगरी। दिव्य दृष्टि जी चाबी बाबा वटि आहे थियण हुजण जे कारण हुनखे बाबा खे जादूगर बि चई सघंदा आहिनि। वो चईंदा आहिनि गुरु जी कृपा मूर्ति सां साक्षात्कार थियो, इन सां फ़ाइदो त कुझु न थियो न। हिते त महिनत करे स्वयं वो लक्ष्मी नारायण सीताराम ठहनि था। हिते तव्हां आया आहियो सूर्यवंशी चंद्रवंशी डिनाइस्टी जा रजवाड़ा ठाहिण लाइ। पहिरीं मुख्य ॻाल्हि आहे, कोई नयो ईंदो आहे त हुनखे बाप जो परिचय ॾियो। ब्रह्म तत्व महतत्व शिव बाबा निराकार खे कोई ब्रह्म तत्व न चईंदसि। हिकु हिकु अक्षर जो अर्थ आहे। तव्हां ईश्वर जा ॿार आहियो, ईअं न की सभु ईश्वर जा रूप आहिनि, ईअं बाप बि सम्झाए थो। बाक़ी साक्षात्कार आदि जी त सिर्फ इनजी आश न रखणी खपे। सम्झंदा आहिनि हाणे खुदि बाबा आयो आहे साक्षात्कार कराईंदो, परंतु इहे सभु फालतू आहे। पोइ साक्षात्कार न थियण सां ना उमीद थी पढ़ाई बि छॾे छॾंदा आहिनि। कंहिंखे कुझु ॾेखारण में न ॾींदो, अनुभव न थींदो त चईंदो असांखे त कुझु अनुभव ई न, सभु सोचनि असां कुझु ॾिसूं। साक्षात्कार में प्रिंस प्रिंसेस खे ॾिसंदा आहिनि त सम्झंदा आहिनि असांखे इहे ठहिणो आहे त ख़ुशी थींदी आहे। ॾाढा करे प्रिंस जो साक्षात्कार थींदो आहे। अगरि वीचार करनि त मोर मुकुटधारी त सभु ठहींदा। मेल फीमेल में फ़र्क़ु थोड़ी आहे, सिर्फ़ फीमेल खे लंबा वार आहिनि, थोड़ी शक्ल में फ़र्क़ु हूंदो। आत्माएं केतिरियूं आहिनि, हिकु जो नाम रूप न मिले ॿिए सां। आत्माउनि में अविनाशी पाठ भरियल आहे जो कॾहिं बदिली न सघंदो आहे। कहिड़ी वंडरफुल खेल ठहियल आहे न। आत्मा खे त अनादि पाठ मिलियल आहे। बाबा केतिरो सहज करे सम्झाइनि था। सिर्फ़ त्रिमूर्ति जे चित्र जे साम्हूं वञी करे वेही रहो त बुद्धि में सॼो चक्कर अची वेंदो। इहे शिव बाबा, इहे ब्रह्मा आहे जंहिंसां ब्रह्मण रचंदा आहिनि। हाणे कलयुग आहे, पोइ सत्य दर्शन आहे। चित्र जे साम्हूं भी करे जीअं चित्र जे साम्हूं बीहण सां जीअं सॼे विश्व जो खेल बुद्धि में अची वेंदो आहे। कीअं चक्कर फिरंदो आहे, खेल बि केरु ईंदो आहे, इहे सभु मालूम पइजी वेंदो। रोज़ चित्रनि खे ॾिसंदा रहो, विचार सागर मंथन कंदा रहो। ये नर्क, ये स्वर्ग, ये संगम युग केतिरो सहज आहे न। रोज प्रैक्टिस करण सां बुद्धि में रोशनी अची वेंदी आहे। लक्ष्मी नारायण राधे कृष्ण जे लाइ बि लिखो। ब्रह्मा द्वारा सत्युग जो वरसो मिलंदो आहे। लक्ष्मी नारायण की ये प्रारब्ध कीअं मिली, ज़रूर संगम ते ई मिली हूंदी न। जॾहिं अहिड़ा कर्म कया हुननि तॾहिं त राजगद्दी मिली हूंदी न। अंत जन्म में पुरुषार्थ सां उन्हनि इहा प्रारब्ध पाई। इहे ख़्यालात बुद्धि में अचणा खपनि। पोइ चित्रनि जी बि दरकार न रहंदी, बुद्धि में सॼो राज खुली वेंदो। हिन चित्रनि सां बि पोइ दिलि रूपी कागज़ ते उतारणो, मतिलबु चित्र त सदा दिलि रूपी अथव। पंहिंजी मन बुद्धि में सभु हुजणो खपे। मन में सभु वीचार कयल
विचार सागर मंथन करे, अर्थ पूरो समझो। बाबा सेंटर से ॿारनि खे जो मुख खोलाइण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। चित्रनि खे ॾिसंदा रहो, अंदर में ॻाल्हाईंदा रहो, ज्ञान जे बारे में मनन चिंतन कंदा रहो। रचना जे आदि मध्य अंत जे राज के ॼाणनि, झाड़ में क्लियर आहे। तपस्या हिते करूं था राजयोग, जीअं मनुष्य खां देवता था ठहूं। पोइ भक्ति मार्ग कीअं शुरू थींदो आहे, जो जो जीअं धर्म चाहे हुन में पोइ वापसि अची वेंदा। केतिरो सहज आना इन ते सम्झाइण, आत्मा छा आहे, परमात्मा छा आहे, हुनमें अनादि पाठ नूंदल आहे। सत्संग में असां सुख जो पाठ ॿुधाईंदा हुयासीं, एतिरा जन्म वरिता। शमशान में बि वञी करे कंहिंखे सम्झाए सघंदा आहियूं। जेसि ताईं मुर्दो जले जले तेसि ताईं वेही करे सत्संग करे सघंदा आहियो। तव्हांखे कोई रोकदो न, चओ अचो त असां तव्हांखे सम्झायूं, ॿुधी करे ख़ुशि थींदा। ॻाल्हि करण वारो ॾाढो समझदार सियानो खपे, काथे बि वञी करे तव्हां सम्झाए सघंदा आहियो। सम्झायो त बाबा ॾाढी सम्झाईंदा त बाबा ॾाढी सुठी रीति आहे। तव्हांजी कच्छ में सच मतलब बगल में सच, कच्छ मतलब बगल भी या गोद भी चओ, हुनमें सच आहे, तव्हां हुनखे ॿुधाए सघंदा आहियो। मनुष्य जे कच्छ में छुट छुट नंढी कूड़ी गीता हूंदी आहे। कच्छ मतलब गोदी में रखी करे ॿुधाईंदा आहिनि, या बगल में चओ या अॻियां रखी। तव्हांजे बगल में विश्व जी हिस्ट्री जागृति आहे। श्री कृष्ण जो चित्र ते तव्हां सुठी रीति सम्झाए सघंदा आहियो। हिनखे श्याम सुंदर शो चइबो आहे। अचो त असां तव्हांखे कहाणी ॿुधायां, ॿुधी करे ॾाढा ख़ुशि थींदा। भारत गोल्डन एज हुयो, हाणे पत्थर एज थी वियो आहे, सावलो थी वियो आहे। काम चिता ते वेहण सां कारो मुंहुं थी वियो आहे। त ईअं सम्झाइण सां तव्हां ॾाढो कमाल ॾेखारे सघंदा आहियो। चित्रबल साथ में हुजनि, हिकु चित्र ते सम्झाए करे पोइ ॿिए चित्र ते सम्झाइणो खपे। ॾाढो सहज आहे, सिर्फ़ु पुरुषारत जी ॻाल्हि आहे। टाइम त ॾाढो आहे, सवेरे मंदिर में हली वञो, मतिलबु अगरि सॼो ॾींहुं ॾिसूं माण्हू बाबा जे ज्ञान में, बाबा जे ॿार ईंदा आहिनि त अमृत वेला उथी वेंदा आहिनि, पोइ सॼो ॾींहुं छा करे। त टाइम त ॾाढो आहे, ये सर्विस करणी खपे। ख़ुदि रोज़ हिकु टॉपिक करे असांखे कंहिंखे न कंहिंखे इन जे बारे में ॿुधाइणो आहे। घर गृहस्थी में रहण वारा माण्हू रोज़ सुबुह जो कोई न कोई ॻाल्हि बाबा जी यादि करे हुनजो मनन चिंतन करे टारगेट रखनि की अॼु असां कंहिंसां बि मिलंदासीं, फोन ते ॻाल्हाईंदासीं, कुझु बि सॼो ॾींहुं कंदासीं त इहे वीचार सां गॾु मंथन कंदासीं, कंहिंसां मिलंदासीं त हिन ॻाल्हि खे ॿुधाईंदासीं। बाक़ी हेॾा जी ॻाल्हियूं त उन सां छा टाइम वेस्ट कनि, ज्यादा समय ये ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहो त उहा आपे ई तव्हांसां फालतू ॻाल्हियूं करणु बंदि करे छॾींदा। ॾाढो सहज, सिर्फ़ु पुरुषारत जी ॻाल्हि आहे। टाइम त ॾाढो आहे, सॼे ॾींहुं सवेरे मंदिरनि में हली वञो। अचो त असां तव्हांखे हिन लक्ष्मी नारायण जी जीवन कहानी था ॿुधायूं। भक्ति मार्ग में यज्ञ तप तीर्थ आदि कंदे कंदे तव्हां हिकदमि पौड़ी निकिल थी आहियो। पोइ शास्त्रनि सां छा सहायता कई तव्हां ॾिसो, हेॾो भक्ति कयो, लेकिन दिन प्रतिदिन दुनिया में दुख भ्रष्टाचार वधंदो थो वञे। त हिननि मूर्तियुनि, हिननि शास्त्रनि, हिन गंगा आहिनि तव्हांजी छा मदद कई। असां तव्हांखे सच था ॿुधायूं, सच ई सहायता कंदो। सचो बाप असांखे सचो ज्ञान थो ॾे कि ॿुधी करे तव्हां आपे पंहिंजी ऐं ॿियनि जी सहायता करे सघंदा आहियो। अच्छा, मिठी सिकल जे बारे में सुठी माता बाप दादा जो यादि प्यार ऐं कुझु कोन्हे। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो, बाक़ी साक्षात्कार आदि जी आश न रखणी आहे। ना उमेद सही पढ़ाई न छॾणी आहे। ॿियो आहे चित्रनि खे ॾिसते विचार सागर मंथन करे हर ॻाल्हि खे दिल ते उतारणो। मतिलबु असांजी बुद्धि में हाणे कोई बि पुराणी ॻाल्हि न हुजे।
राम जी सीता चुराई न, के रामा के सीता है के रावणा, ये सब असांखे अर्थ सहित असांजी बुद्धि में हुजिणो खपे, ताकि असांखे कोई माण्हू निंड में भी उथाए करे पूछे के रामा कहिड़े राम जी सीता है के रावण चुराई के रावणा, सब असांखे पतो हुजे। ईअं बाबा जी हर ज्ञान जी ॻाल्हि असांखे पूरी रीति समझी करे मनन चिंतन करे पंहिंजी बुद्धि में रखणो और समय समय ते असांखे इहे ई ॻाल्हियूं ॿियनि खे ॿुधाइणी आहे। राजयोग जी तपस्या करणी आहे, वरदान आहे, पंहिंजे मस्तक ते सदा बाप जी दुआनि जो हथ अनुभव करण वारा विघ्न विनाशक था। विघ्न विनाशक वही ठही सघंदो आहे जंहिंमें सर्व शक्तियूं आहिनि, जो सदा हिन नशे में रहे कि मां मास्टर सर्व शक्तिवान आहियां। सर्व शक्तियुनि खे समय ते कार्य में लॻायो, केतिरा बि रूप सां माया अचे लेकिन तव्हां नॉलेजफुल ठहो। बाप जे हथ ऐं साथ जो अनुभव कंदे हुए कंबाइंड रूप में रहो। रोज अमृत वेले विजय जो तिलक स्मृति में लगायो। रोज पंहिंजे पाण खे जीअं माण्हू तिलक लॻाईंदा आहिनि न भक्ति मार्ग में, तव्हां रोज कहिड़ो तिलक लॻायो, मां विजयी आत्मा आहियां, मां पास्ट ऑनर्स थियण वारी आत्मा आहियां। अनुभव करो कि बाप दादानि जो दुआनि जो हथ मुंहिंजे मस्तक ते आहे त विघ्न विनाशक सदा निश्चिंत रहंदा। स्लोगन आहे, सेवा द्वारा अविनाशी खुशी जी अनुभूति करण और कराइण वारा ही सच्चा सेवादारी हैं। तव्हां कोई भी सेवा था करो या घर में कुछ कम था करो, वो भी बाबा जो घर में सेवा ही था करो, लेकिन असांखे ऐं ॿियनि खे ख़ुशी मिलणी खपे। अगरि असांखे ऐं ॿियनि खे ख़ुशी नथी मिले मतिलबु असां सही रीति सेवा नथा करो। तव्हां बाबा खे यादि करे सेवा करो ताकि असांखे ऐं ॿियनि खे ख़ुशी मिले। उहो ई सच्चा सेवाधारी हूंदा आहिनि। अच्छा, ओम शांति।